ये तो साईं बराबरि ॻाल्हि आहे, हिकदमि बराबरि ॻाल्हि आहे। ठीकु आहे साईं, चङो चङो। हा, जय झूलेलाल साईं, जय झूलेलाल। हा, अरे पप्पा 40 जी वाधायूं अथव। तोखे बि वाधायूं थी पुटु, 40 सां भाई वाधायूं थी तोखे बि। छा थियो भला, ख़ुशि लॻो पियो आहे? पप्पा ख़ुशि त मां जाम आहियां। पप्पा तव्हां मूंखे हमेशह चवंदा आहियो तूं हीअं हूअं चरकट ऐं अकुल जो झॾो ऐं, पर पप्पा अॼु मूंखे अहिड़ी ख़तरनाक आइडिया आहे दिमाग़ में, मां करोड़पति ठही सघंदा, करोड़पति। वरी कहिड़ी आइडिया खणी आयो आहे? अचो मां तव्हांखे सभु थो ॿुधायांव। ॿुधो पप्पा, मां कल्ह हिकिड़ो बुक पढ़ियो, हुन में लिखियलु हुयो सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग। पप्पा हमेशह तव्हां ईअं सोचींदा रहंदा आहियूं माण्हू छा चवंदा, माण्हू हे चवंदा, माण्हू हो चवंदा, ऐं हुन चकर में असां कॾहिं बि अॻियां न वधिया आहियूं। पर पप्पा बसि हाणे असां अॻियां वधंदासीं। मूंखे अहिड़ी ख़तरनाक आइडिया आई आहे न, तव्हां ख़ाली इहो सोचणु बंदि कजो कि माण्हू छा चवंदा, ऐं उन खां पोइ ॾिसो तव्हां मुंहिंजी आइडिया 100% सक्सेसफुल अथव पप्पा। अरे ॿुधाईंदे कहिड़ी आइडिया आहे? पप्पा मां तव्हांखे सभु तो क्लियरली सम्झायां, हिकु हिकु ॻाल्हि तो तव्हांखे सम्झायां, ख़ाली तव्हां मूंखे हिकु प्रॉमिस कयो पप्पा, असां हितां उथूं था। उथूं छो? हिते वेही करे ॿुधाए न। अरे यार उथूं था माना इहो असां घर छॾूं था कि सुठे घर में था ॾियूं? तुंहिंजो दिमाग़ थियो आहे ख़राबु, छो हिते छा तकलीफ़ आहे तोखे? पप्पा यार हिते आहे छा आख़िर यार, इहो ई रूम 20 सालनि खां हिते ई रहिया पिया आहियूं पप्पा, थोरो चेंज त हुजे। थोरो कमु कर, ॿाहिरि कुतनि सां वञी सुम्ह रोड ते, पोइ कोई न रोकींदे, किथे बि वञी सुम्हिजे, जाम चेंजिस मिलंदे पोइ। यार पप्पा तव्हां हमेशह ईअं कंदा आहियो यार, चुप करे वेह। पप्पा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त सही यार, पप्पा जेकी हाणे नयूं नयूं बिल्डिंगूं ठहनि थियूं हुन में अलाए कहिड़ी कहिड़ी सुविधा आहिनि पप्पा। स्विमिंग पूल आहे हर हिकु बिल्डिंग में, स्विमिंग पूल। असां छा धंधादारियूं छॾे करे स्विमिंग में सॼो ॾींहुं वेठा हूंदा वञी करे? पप्पा ॿुधो त सही, हुन में छा आहे क्लब हूंदो आहे पंहिंजी पंहिंजी बिल्डिंग में, पोइ हुते माण्हू मिलंदा आहिनि, गेमियूं खेॾंदा आहिनि, या कोई फंक्शन हूंदो आहे फंक्शन सभु गॾु कंदा आहिनि। पप्पा घर बि छा ठहियल आहिनि पप्पा, ऐं हुते छा वरी थोरो पॉल्यूशन खां बि परे हूंदासीं। हिते केॾो गोड़ लॻो पियो आहे ॿाहिरि यार, गोड़ ऐं आवाज़ केॾा आहिनि हिते पप्पा। चवां तो सही थो चवां, हलूं था होॾे। पुटु ॿुध हाणे मां तोखे सची ॻाल्हि ॿुधायां थो हिकिड़ी, तूं ॻाल्हि बराबरि कई आहे, ॿ टे दफ़ा मुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि आई आहे, मम्मीअ बि मूंखे चयो, पर पुटु असां छा कंदासीं पुटु, एॾा पैसा न आहिनि मूंखे जो असां घर वञी वठूं हुते। तोखे त मां मग़ज़ हणी हणी थकिजी पियो आहियां, कुझु कर कमाए थोरो त हलूं हुते रहूं हली करे, पर तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि वेहे नथी। अरे पप्पा उहो ई त मां दिमाग़ लॻायो आहे, हिकदमि एंटरप्रेन्योर दिमाग़ लॻायो आहे मां अॼु। माना ॿुधो पप्पा, हाणे तव्हां मुंहिंजी आइडिया ॿुधो। पप्पा तव्हां उहा ॻाल्हि ॿुधी हूंदी कि काई बि शइ हासिलु करण खां पहिरियों जाम तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, तकलीफ़ुनि सां जेको गुज़रंदो आहे न उहो ई अॻियां सक्सेस पाईंदो। तव्हां ॿुधी हूंदी ॻाल्हि। आहे भला धीरेन पुटु, अॼु सियाणप ॻाल्हियूं जाम थो करे तूं। ॿुधो तव्हां पप्पा ॿुधो, हाणे जेकी मूंखे आइडिया आहे इहा, हिन में असांखे थोरी तकलीफ़ थींदी, थोरो माना असांखे सुहिणो पवंदो थोरो, पर हुन खां पोइ जेको असां घर वठंदासीं न, ज़बरदस्त घर वठंदासीं। हा पुटु ख़बर आहे मूंखे, उहो थोरी घणी तकलीफ़ सहणी पवंदी असांखे, सभिनी खे मिली करे महिनत करणी पवंदी। पर प्लान छा आहे ॿुधो हाणे तव्हां, सभिनी खां पहिरियों ॿुधायो घर जी वैल्यू घणी आहे हाणे? पुटु घर जी वैल्यू छिके छिके वञी करे लॻभॻि 70 लख रुपया। 70 लख, ठीकु आहे। इहे 70 लख अगरि असां व्याज ते ॾियूं था 1% जे हिसाब सां, त असांखे घणो व्याज थो अचे? 70 लख जे हिसाब सां वञी करे 70,000 रुपया लॻभॻि वञी पवंदो। 70,000 बराबरि। पर सभिनी खां पहिरियों असां पंहिंजो इहो घर था विकिणूं, 70 लख असांजे हथ में ईंदा। अरे तोखे अकुल आहे? दिमाग़ जी तारुनि खे जंग लॻी वेंदी आहे? उहे 70 लख खणी करे छा प्लेटफॉर्म ते सुम्हूं हली करे, रहंदासीं किथे? अरे पप्पा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो सॼी। उहे 70 लख जेके मिलिया असांखे, असां उहे व्याज ते ॾींदासीं, हुन मां असांखे पर मंथ 70,000 रुपीस ईंदा। 70,000, ऐं पर मंथ 70,000 जे हिसाब सां असांखे साल में मिलनि था 10 खां 12 लख रुपया। अरे पर रहंदासीं किथे हो ॿुधाए? पप्पा रहण जो बंदोबस्तु मूंखे सॼो आहे पप्पा, असांखे थोरो टाइम न ख़ाली चॉल में ई रहणो पवंदो। चॉल में काई वॾी ॻाल्हि न आहे, हिते हुते बि ईअं रूम हूंदा, नॉर्मल घर हूंदो, असांखे पंहिंजो कुझु बि वेंदो न असांखे, ख़ाली थोरो छा आहे लाइफ स्टाइल थोरी घटि थी वेंदी, माना घर थोरो ॾिसण में थोरो घटि लॻंदो, पर पप्पा इहो असां स्ट्रगल पीरियड हूंदो। पप्पा चॉल जो भाड़ो घटि हूंदो आहे, उन खां पोइ लाइट बिल ऐं हिननि जा सभिनी जा फ़ोन बिल जाम घटि ईंदो, उहे पैसा अलॻि बचंदा। हुन खां पप्पा असांजो तव्हांजो कमु पंहिंजो चालू ई आहे, हुन मां अलॻि इनकम ईंदी। तोखे असांजो जीअण सहन नथो थिए हा? असांखे माणे पोयां छो पियो आहे? माण्हू ईअं थोरी चवंदा पुटु खिसकियल अथसि, माण्हू त मुंहिंजे लाइ चवंदा न चरियो आहे इहो। तव्हांखे उहो ई त चयो न पप्पा, तव्हां माण्हुनि जो छो था सोचो यार, छॾियो माण्हुनि खे यार, तव्हां पता सम्झो त सही न यार, असांखे घणा पैसा था बचनि ऐं घणा पैसा अचनि था, ॾिसो त सही न। वेठे वेठे असांखे 10 लख साल ईअं था अचनि, मथां तव्हां इनकम अलॻि, मथां जेके ख़र्च बचंदा उहे अलॻि। हुन खां मां पंहिंजे लाइ बि कमु सोचे रखियो आहे, जंहिंमें वधीक महिनत बि न, वधीक दिमाग़ बि न खपे। हे झूलेलाल भॻवान, एॾो कहिड़ो चरकट कर्मनि में थो थी मुंहिंजे। अरे छाजो चरकट यार? पप्पा मां सॼी इंक्वायरी कढी आहे, मां रिसर्च कई हिन मथां। ॿुधो तव्हां हाणे ॿुधो, हिकिड़ो मस्तु एयर कंडीशनर ब्यूटी पार्लर खोलींदुमि मां, नालो रखंदुमि हा आ जाओ सालों। आ जाओ सालों? हाणे तूं हीअं नालो रखंदे सालों? मां थोरी चवां, सभिनी दुकान ते ईअं त लिखियलु हूंदो आहे राजू सालों, बिरजू सालों, सालों लिखियलु हूंदो आहे। अरे उहो अकुल जा झॾा, वो सालों न सलून हूंदो आहे। सलून, सलून कीअं थियो? SALON, सालों थियो न, सलून कीअं थियो? एतिरो ख़बर न आहे, तूं सलून खोलींदे? हा हुनखे छॾियो यार पप्पा, नालो सां सोचींदासीं पाणे। हुन में न कमु ख़तरनाक ईज़ी अथव पप्पा, जाम ईज़ी कमु अथव हुन में, ख़बर पई न मूंखे। पप्पा ब्यूटी पार्लर में ॾिसो छा थींदो आहे न, माण्हू सभु फेस जो कमु कराइण ईंदा आहिनि,
ब्लीच थी या फेशियल थियो ऐं अलाए कहिड़ी कहिड़ी क्रीमूं लॻाइण ईंदा आहिनि, नाला अलॻि अलॻि हूंदा आहिनि पर कमु हिकिड़ो ई हूंदो आहे। पार्लर में छा थींदो आहे न, सम्झो हाणे साम्हूं वारो कस्टमर अचे थो, चए थो मूंखे फेशियल करणी आहे, त हुन में छा थींदो आहे न, फेशियल जी क्रीम ईंदी आहे, हुन में 2-3 आइटम हूंदा आहिनि, उहे ख़ाली मिक्स करणा हूंदा आहिनि ऐं साम्हूं वारे मुंहं ते थफणो हूंदो आहे। 15 मिंट विहारे छॾींदोमांसि ऐं मथां वाईफाई लॻाए छॾींदुमि। छा वाईफाई न हूंदो त मूंसां सवालबाजी कंदो, मूंखे ईंदो उहो ई कुझु न आहे। वाईफाई में हूंदो, हुन में पियो हूंदो, 15 मिंटे में मुंहुं साफ़ करे करे पैसा वठी घर मोकिले छॾींदोमांसि। ऐं मथां ॾिण वारा चालू ई आहिनि पप्पा, रक्षाबंधन वरी दिवाली वरी हे हो, पर फंक्शन चालू ई आहिनि। पर सोचो न घणी कमाई आहे हिन में पप्पा। अरे तूं माण्हू आहे केरु आहे, तोखे ख़बर बि आहे ब्यूटी पार्लर में केॾो अकुलु खपे, घणी प्रैक्टिस खपे। सुभाणे जो कंहिंजो साइड इफेक्ट थी वञे, मुंहं में दाणा वाणा कढी छॾे कंहिंजे मुंहं में, छा कंदे पोइ। नई बि आइडिया आहे मूंखे, पोइ हूअं तव्हांखे आइडिया हूंदी आहे न, मूंखे सभु आइडिया आहिनि। अॼु ॿुधो मां छा कंदुमि, जंहिं महिल कस्टमर एंट्री कंदो न, हिकिड़े पेपर ते साइन वठंदोमांसि कि जेको बि कुझु बि थिए तुंहिंजी शिकिल ते, जेको बि थिए असां न बदिलायूं। हे असां क्रीम लॻायूं था, कंपनी जो लफड़ो हूंदे कंपनी तां वञी ॻाल्हाए, असां न बदिलायूं। उहो माण्हू वधीक ध्यानु बि न ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि लॻाए लॻाए यार जेको थियो। पर तव्हां टेंशन न कयो, मूंखे हर हिकु आइडिया आहे पप्पा। ऐं हीअं बि न ख़ाली मां लेडीज़ चालू कंदुमि, जेंट्स बि चालू कंदुमि हिकु महिल ई। जेंट्स में ईंदा, शेविंग में कराइण ईंदा, उन बि कमाई अलॻि। अरे तोखे पंहिंजी शेविंग करणु ईंदी आहे या ॿियनि जी छा शेविंग कंदे तूं? हाणे सिखण जी ज़रूरत ई न आहे, अॼु ज़मानो एॾो फास्ट आहे, ख़तरनाक टेक्नोलॉजी आहे हाणे असां वटि। हाणे हिकिड़ी स्ट्रिप ईंदी अथव, हिकिड़ी पटी वांगुरु ईंदी अथव, साम्हूं वारे ख़ाली हिते गिटे ते रखणी आहे ऐं ख़ाली पटी छिकणी आहे ईअं, सभु वार हुन में। हिकिड़े सेकंड जो कमु आहे, हुन में सिखण जी छा ज़रूरत आहे पप्पा। थुक हुजे चरकट, थुक हुजे, हुनखे वैक्सिंग चइबी आहे। माण्हू ऐं गिटे ते तूं वैक्सिंग कंदे, पप्पा छॾियो पप्पा, ॾिसूं हुनखे पाण यार, कोई माण्हू रखी छॾींदासीं, कमु कंदो इहो। पप्पा तव्हां सोचो त सही, इहा आइडिया केॾी ख़तरनाक आहे। ख़ाली थोरो टाइम असांखे स्ट्रगल करिणो आहे, थोरो हिन स्ट्रगल फेस में त हर कोई पप्पा वेंदो ई आहे, तेसिताईं तव्हांखे सक्सेस न मिलंदी। पर हुन खां पोइ सोचो असांखे जेको घरु मिलंदो, ऐं अॻिते असां चई सघंदासीं कि कंहिं टाइम में असां चॉल में रहंदासीं ऐं हाणे असां 5 स्टार घर में था रहूं। साम्हूं वारे खे असां इंस्पायर करे सघंदा आहियूं, पप्पा केॾी महिनत कंदा असां। पुटु आइडिया सम्झ में आई मूंखे तुंहिंजी, है न। पप्पा तव्हांखे चयो मां हिकदमि फुल प्रूफ आइडिया, ख़ाली सोचण जी ज़रूरत आहे, हिकदमि शॉर्टकट वारो कमु आहे ऐं ज़बरदस्त कमु आहे पप्पा। मां छा पियो चवां, हे नदीअ में असां टुबी 4 ई ॾियूं, तंहिंखां असां घर वारा, तंहिंखां हिकु दफ़ो तूं पहिरियों अकेलो ॾेई ॾिस। माना न जेके स्ट्रगल तूं चए थो इहे करे ते चॉल में रही करे करणी पवंदी थोरी घणी, ये तूं कर पाण थोड़ी स्ट्रगल ॾिसूं। मिंट ख़ाली हिकिड़ो मिंट, दुकान जे छोकिरे फ़ोन लॻाए ॾे 1 मिंट। दुकान जे छोकिरे खे छो, तूं लॻाए न पुटु 1 मिंट, हिकिड़ो मिंट। हेलो बिरजो, हाँ मैं क्या बोलता है, तुम्हारे इधर चौल में बाजू में कमरा खाली है ना तुम्हारा एक? हाँ मैं अपने लड़के को भेजता है उधर, उसको थोड़ा टाइम ठहराने का है उधर। हाँ उसको ठहराओ थोड़ा, उसको सिखाओ कैसा रहता है उधर या क्या, थोड़ा काम वाम कराओ, सवेरे उठ के पानी वानी भरवाओ उससे थोड़ा। हाँ हाँ नहीं उसको थोड़ा करने का है, थोड़ा सीखने का है उसको भी, भेजता हूँ। और तुम्हारी औरत को बोल दो थोड़ा खाना वाना खिला दे 1-2 टाइम का, 1-2 टाइम का, ज़्यादा नहीं। हाँ हाँ भेजता हूँ मेरे लड़के को, ठीक है चलो। हल पुट बैग कर छॾे हली करे। पप्पा यार छा थियो यार पप्पा? पुट हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हे शॉर्टकट कम करणा थी न, मुंहिंजे घर में जॻह कान थी तुंहिंजे लाइ, वञी शॉर्टकट कम हुते वञी करी वञी, हल फटाफट निकुर। अरे पप्पा न यार, पप्पा मां हीअं न पियो चवां, पप्पा मुंहिंजो मतिलबु हीअं न आहे यार। तोखे उॾामण जो शौंक़ु जाॻो आहे न, हिते ठहियल ठुकियल घर में तूं रही करे चएं थो असां होॾे हलूं, खसीस तोखे शॉर्टकट अपनाइणो आहे, हितां निकुर, बैग खणी जल्दी कर। अरे पप्पा यार न कयो न पप्पा, फटाफट निकुर न त लतूं हणी कढंदो मैं घर जे ॿाहिरि।